नाज़रीन, हैदराबाद में जामशोरो जे यूसुफ कोट जे रहवासण ज़ुलेखा उर्फ सकीना पंहिंजे ॿारनि ऐं ॿियनि सां गॾिजी 62 भाउ ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो ऐं चयो त भाउ मिल्कियत मां हिसो घुरण तां कूड़ा केस दाख़िल कराए असांजूं गिरफ़्तारियूं पियो कराए। तफ़सील लाइ ॾिसूं था सलीम अलहाजी जी रिपोर्ट। मां भाउ खे क़ुरान पाक खणी वई आहियां तुमनदार ॾे। मुंहिंजो पीउ बाबो मरिया, मुंहिंजो बाबो हुयो कणक में कणक ॾींदो, साड़ियुनि में साड़ियूं ॾींदो, पैसनि में पैसा ॾींदो, जेको हाल हूंदोसि चाचे जो इज़ो ॾिनो हुई मूंखे ॾींदो। पोइ मुंहिंजो बाबो फोत थी वियो, मूंखे धमकियूं ॾिनई, मुंहिंजे बनी ते ईंदो, मुंहिंजे मूं में को बि उमेद आसरो न सम्झो, चांहि जे ढुक जी बि उमेद आसरो न सम्झ। मुंहिंजे बनी ते टपंदो को बि त मां उन्हनि खे सिधियूं गोलियूं हणंदुसि। पोइ मां क़ुरान पाक खणी तुमनदार सदाम ॾे वियसि त भाउ हिन क़ुरान ते जॾहिं भाउ मुंहिंजा रिश्ता ख़तमु कया त मां यतीम भेण आहे, मूंखे बाबो हर शइ ॾींदो हो, मूंखे हिन क़ुरान ते जेको सड़ी सघेसि मूंखे हक़ु ॾे। मां यतीम भेण हुअसि, मसारनि ते वेठी आहे, मां ग़रीब भेण हुअसि, मूंखे हक़ु ॾे। अब मूंसां इंसाफ़ कयो, अदर कयो। मूंखे रोज़ पुलिस खायूं पैसा, मुंहिंजा मुड़ुसु पुट ॿधी वेठी आहे, 4 पुट। अबाया कलंदर जी पुलिस ॿधी वई आहे, कोर्ट मां निकितो, कोर्ट में हड़जी मां हाज़िरी ॾेई पहुचे, सेवण जी पुलिस खणी आई आहे। अबा रोज़ लख किरोड़ियूं खाए। अबा मां यूसुफ ॻोठ थी रहां, यूसुफ ॻोठ लम्स जे पोयां इते मूंखे राति जो मूंखे खणी, मुंहिंजूं न्याणियूं खणी, मुंहिंजी नूंहं खे वञी जबलनि में पुलिस लाथो आहे। मूंसां वरी नाइंसाफ़ी कराई अथनि, मुंहिंजो अदल कयो, इंसाफ़ कयो, मूंसां वरी नाइंसाफ़ थिया। हे मुंहिंजूं न्याणियूं बुख ते राति जो सुम्हनि थियूं, मुंहिंजा हड़ बचा ज़ब्तून मां काॾे वञा, मुंहिंजो कोई न आहे। असांजो हे सोट जी ज़ाल आहे, हुन जो पीउ वफ़ात करे वियो आहे। उन खां पोइ हुन पंहिंजी भेण भाउ खां हक़ु घुरियो आहे। उन खां पोइ हो एफआरियूं कराइण लॻो आहे। हिकिड़ी जामशोरे में एफआर करायईं, जंहिंमें ॿधराए खणाए वियो लाल बख्श शाहाणी राति जो 12:30 बजे, जेको आहे त छापो हणी रेट हणी ऐं हिन माण्हू ॿधा। उन मां हिकिड़ो छोकिरो अञा ताईं लापता आहे। उन में असां कोर्ट में बि पहुतल आहियूं, उहो कोन लधो आहे। वरी उन खां पोइ ज़ुल्फ़कार ओढाणे केस कयो आहे। इन सेवण में पैसा वठी, जेको मेहड़ कोर्ट में पहिरियों एफआर थी त उन में हाज़िरी खाइण विया त उतो ज़ुल्फ़कार ओढाणो ॿधी रेट करे कोर्ट खां ॿाहिरि निकिता त हाणे सेवण जेल ते रहायो अथनि। भेण हक़ु घुरियो आहे, उन ते एफआरियूं। हो ज़मींदार माण्हू आहे, वॾो ताजिर आहे ऐं मेहर में पहिरियों नंबर गुंडो आहे। ज़ुल्फ़कार ओढाणे खयो आहे, कूड़ो केस करे हुन ॼाणायो आहे त हिन सेवण में हमिलो सरताज ते, पर न हे कोर्ट में निकितो थो वञे। उन जे मथां मेहर में जीअं पहुतो असांजो सोट त हुन जे मथां कलेक्शन पुलिस जी खणी उहे शाहिद गवाह आहिनि। उन जे मथां पुलिस जे हूंदे हुन फेरिंग बि कई आहे। उन खां पोइ असांजी सोट खां मोटरसाइकिल बि फुरियो आहे, पर उन में पुलिस बि गॾु आहे। उन में पुलिस गॾु आहे, पोइ वरी उहो एफआर न थी सघी।